ज़िंदगी कंहिंजी बि आसान नाहे हूंदी। ज़िंदगी खे प्यार, खुलूस, पंचायत ऐं बर्दाश्त सां आसान बणाइणो पवंदो आहे। हर कामयाब शख़्स वटि हिकु तकलीफ़ ॾींदड़ कहाणी हूंदी आहे ऐं हर तकलीफ़ ॾींदड़ कहाणी जी पुॼाणी कामयाबी सां थींदी आहे। उन करे पाण में तकलीफ़ खे बर्दाश्त करण जी आदत विझो ऐं कामयाबी लाइ तयारु थी वञो। ॾुखाइयूं हमेशह क़ाबिल माण्हू जे रस्ते में ईंदियूं आहिनि त जीअं उहे उन्हनि ॾुखाइनि जो मुक़ाबिलो करे ॿियनि माण्हुनि लाइ मिसाल बणिजी वञनि। कंहिंजे अॻियां पंहिंजी सफ़ाई बयानु न करियो, छो त जंहिं शख़्स खे अव्हां पसंदि हूंदा उनखे सफ़ाई जी ज़रूरत नाहे ऐं जेको तव्हां खां नफ़रत कंदो हूंदो उहो तव्हां ते कॾहिं बि यकीन न कंदो।